नाज़रीन बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। वज़ीर आज़म तरफ़ां पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा के उहदे तां हटाइण बावजूद सदर आरिफ अलवी खेस उहदे ते कम जारी रखण की हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गुज़िरियल ॾींहुं गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा के उहदे तां बरतरफ़ करे समरी सदर ॾांहुं उमाणे छॾी हुई। सदर डॉक्टर आरिफ अलवी उमर सरफराज चीमा के गवर्नर जो उहदे ते कम जारी रखण की हिदायत करे छॾी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, गवर्नर पंजाब जी बरतरफ़ी वारी समरी ते फ़ैसिलो थियण ताईं उमर सरफराज चीमा पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदो रहे। सदर पारां अहिड़ो हुकुम जारी कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। कुर्बान, आगाह कजो। जी बिल्कुल, सदर डॉक्टर आरिफ अलवी तरफां जेका मौजूदा हुकूमत शहबाज शरीफ की कायम थी है, उन सां जेको टकराव वारी सूरत हाल है वह बरक़रार है। सदर डॉक्टर आरिफ अलवी पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा के पंहिंजूं ज़िम्मेवारियूं जारी रखण की हिदायत कई है। वाज़े रहे तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चूंड खां पोइ उनखे उहिदे तां हटायो वियो हो ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ इहो फ़ैसिलो कयो त इत्तेहादियुनि सां जे मुशावरत सां नओं पंजाब जो गवर्नर मुक़ररु कयो वेंदो। पर सदर डॉक्टर आरिफ अलवी जो चवणु आहे त गवर्नर पंजाब जी जेका बरतरफ़ी वारो फ़ैसिलो आहे उन हवाले सां अञा उनजी समरी ते फ़ैसिलो नाहे थियो। जेसिताईं फ़ैसिलो नथो थिए तेसिताईं पंजाब जो गवर्नर उमर सरफराज चीमा पंहिंजी ज़िम्मेवारियूं जारी रखे। जी ठीक है, मेहरबानी कुर्बान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।